साह घोरे दिया जान जैसी जिस्म घोर थींदो रहा। चीच तोड़े अगर को बि वेरी खणे, चीच तोड़े अगर को बि वेरी खणे, बाह उन जी वढे मां त पाड़ा छॾियां सिंध तुंहिंजे हथां साह घोरे ॾियां। स्टेज ते वेठल मोहतरम जेके पिंडाल में आयल परे परे खां दोस्त सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ताज़ो ही हींअर जेको मसइलो हले पियो कैनालनि जो, असां हिते सिंध जी ॻाल्हि कंदासीं, हारियुनि जी ॻाल्हि कंदासीं, मज़दूरनि जी ॻाल्हि कंदासीं, छो त असांजी सिंध धरतीअ में वॾे में वॾो हिसो जेको आहे सो मज़दूरनि हारियुनि जो आहे, हिन ग़रीबनि जो आहे, जेके राति ॾींहुं महिनत करे जेके अन्न उपाइनि था, इन्हनि माण्हुनि जो आहे, जेके मज़दूरियूं कनि था हिननि जो आहे। ऐं उन्हनि जे हक़नि ते हींअर जेको वॾे में वॾो धाड़ो लॻी रहियो आहे। हूअं त असांजी सिंध धरती जंहिं मंझां सिंधु वहे थो, असांजी धरती जेको सिंधुअ जो पाणी, उहो पाणी न असांजी धरती माउ जी धन्य आहे। हक़ीक़त में उन ते धाड़ो लॻी रहियो आहे ऐं असां उघूर निंड में सुतल आहियूं। किथां बि का दाह नथी ॿुधण में अचे, किथां बि का भरपूर तहरीक ॾिसण में नथी अचे, न कंहिं साफ़िन जे हथां, न कंहिं अदीबनि जे हथां ऐं न कंहिं पार्टीअ जे हथां। मूंखे जॾहिं सॾु मिलियो हिन पार्टी जे तरफ़ां, अवामी वर्कर्स पार्टीअ जे तरफ़ां, त कैनालनि ते ॻाल्हाइणो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त का अहिड़ी पार्टी आहे, को अहिड़ो फोरम आहे जिते असांजे हक़नि जी ॻाल्हि थिए थी। मूं अदा मीर हसन खे चयो, मूं चयो असां ॿुधण आया आहियूं, पर महिरबानी तव्हां मूंखे सॾु कयो आहे। असांजा जेके हारी आहिनि, असां आवाम में रहूं था, असां पाण मिडिल क्लास जा माण्हू आहियूं, जॾहिं ॾिसूं था त माण्हू मुआ पिया आहिनि, ज़िंदा लाश आहिनि, चुरपुर करे रहिया आहिनि। सिर्फ़ु 3 महीना अहिड़ा अचनि था, 4 महीना जेके फुटीअ जा माण्हुनि जे मुख ते असां मुर्क ॾिसूं था। छाजे करे? असां नंढा आबादगार या हारी भाण खणूं था, उहो बि व्याज ते। ऐं जेकॾहिं मूं त इहो ॾिठो आहे त माण्हू जेको आहे सेठियुनि खां खंडु चांहि बि व्याज ते वठनि था। ऐं जॾहिं 12 महीननि खां पोइ फुटीअ जो फ़सुलु अचे त पोइ उन्हनि खे छा बचंदो? तव्हां सभु पिंडाल में मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक हारी ग़रीब वेठा आहियो। इहा ॻाल्हि आहे या कोन्हे? ऐं भाण महांगो असांजो जॾहिं फ़सुलु थो लहे, उहो फ़सुलु जॾहिं असां खणी था वञूं त उनजो को रेट ई कोन थो मिले असांखे। कणिक जो रेट कोन्हे, फुटी जो रेट कोन्हे, ऐं भाण जो उहो ई रेट, भाण जो रेट छो न घटायो वियो आहे? दवाउनि जो रेट छो नथो घटायो वञे? ॿियनि शयुनि जो रेट छाजे करे नथो घटायो वञे? सीमेंट जो रेट वधियो वञे, लोह जो रेट वधियो वञे, हर शइ जो रेट थो वधियो वञे, ऐं असांजी जेका ज़रायत आहे उन जे रेट खे छो नथो वधायो वञे? छाजे करे? जो असांखे हिकिड़े सियासी तरीक़े, हिकिड़े अहिड़े तरीक़े सां असांखे ग़रीब रखियो थो वञे त जीअं असां ग़ुलाम रहूं ऐं हिननि खे सदाईं जे लाइ हिननि खे वोट ॾींदा रहूं, ग़ुलाम ई हुजूं। असां ग़रीब हूंदासीं, असां पंहिंजे बचनि खे पढ़ाए कोन सघंदासीं, असां में शऊर कोन ईंदो। इन जे करे मां वधीक हिते सीनियर वेठा आहिनि, वधीक टाइम कोन थो वठां तव्हांजो, ऐं उहे वधीक तव्हांखे ॿुधाईंदा। बाक़ी मां ए अखर चई पंहिंजी जॻह वठी। महिरबानी।